मीरपुर साकरो का ख़बर अवां ताईं पहुचाईंदासीं, जिते मामूली ॻाल्हि तां ॿिनि धुरनि में झेड़ो थियो आहे। 14 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया मीरपुर साकरो खां। इन जा तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ जो रिपोर्टर एजाज़ शेख। जी एजाज़, छा तफ़सील आहिनि? जी रोशनी, बिल्कुल मीरपुर साकरो लॻ दरगाह शेख साले जे मेले जे आख़िरी ॾींहं ते मामूली ॻाल्हि तां झेड़ो थी पियो। झेड़े दौरान 14 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि। टेबारी ऐं कलमती बिरादरी में झेड़े थी पियो आहे। ॿिन्ही पासनि खां चाकूनि ऐं लठियुनि जो इस्तेमाल कयो वियो। ज़ख़्मियुनि में यार मोहम्मद आरब, गुल मोहम्मद, शकील, गुलाम नबी, गुलाम कादिर, इशफाक ऐं ॿिया शामिल आहिनि। पुलिस जो वाक़े वारे हंधि पहुची ज़ख़्मियुनि खे साकरो अस्पताल पहुचायो। पुलिस मूजिबि सूरत-हाल हिन वक़्तु कंट्रोल में आहे। ॿिन्ही धुरियुनि पारां को बि केस दाख़िल न कयो वियो। ॿिन्ही धुरियुनि जा माण्हू दाख़िल कराया विया आहिनि ऐं जांच बैदि वधीक कार्रवाई कई वेंदी। जी वॾी महिरबानी। नासिर मीरपुर साकरो खां एजाज़ शेख तफ़सील ॾिना आहिनि। मामूली ॻाल्हि तां ॿिनि धुरनि में झेड़ो थियो आहे, जंहिं जे नतीजे में 14 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। मीरपुर साकरो खां इहा ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया।